नाज़रीन हिन वक्त असां मौजूद आहियूं सिंध जे ज़िले शिकारपुर जे तालुके हेडक्वार्टर गढ़ियासीन में, जिते खीरथर केनाल वारी पुल ते वॾे तइदाद में शहरी औरतूं ऐं ॿार साण करे हथनि में पाक कलाम खणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे इसरार उडो, रफ़ीक पवर, कामरेड हामिद पवर, मुनीर पवर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में धाणू हणी वेठल आहिनि। मुज़ाहिरीन जो तालुक़ु शहर जे अमरोटी मेला लॻे नई आबादीअ में रहंदड़ पवर, उडा, सैयद, जखरा ॾेतनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ एहतजाज टाउन चेयरमैन आगा शुजा ख़ान दुरानी ख़िलाफ़ कयो पियो वञे, जेको MP आगा सिराज ख़ान दुरानी जो भाउ पिणु आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त आगा शुजा ख़ान दुरानी हिरसो हवस में अची वियो आहे, जेको हिन वक़्तु असांजे घिटीअ ते कब्ज़ो पियो करे। एहतजाज करण ते शुजा ख़ान दुरानी चंद गुडनि खे मोकिले असांजे घरनि मथां फायरिंग कराई आहे, जंहिं सबबु औरतुनि तोड़े मासूम ॿारनि में कीहाट पइजी विया हुआ ऐं हिन वक़्त ताईं ख़ौफ़ में शामिल आहिनि। मुज़ाहिरीन पारां आगा सिराज ख़ान दुरानी SP शिकारपुर ऐं ॿियनि खे इंसाफ़ ॾियण जी अपील पिणु कई आहे। अचो त वधीक ॾिसूं त मुज़ाहिरीन उन हवाले सां वधीक छा था चवनि। असांजे आगा सिराज नई रस्तो बंदि कयो आहे, राति जलियो हुते अथव, असांखे न कयो राति 1 बजे असां फेरिंग करे वियो आहे, पिड़ी वियो आहे। उन जॻह ते असांजा छोकिरा हुया, उन छोकिरा जे ज़ोरी भॼी विया आहिनि वीचारा। उन ते ॾाढो नाजाइज़ी थो करे असां सां। असां प्यार में चवंदा असांखे घिटी खपे, हक़ु खपे, डांट साहब बि असांखे न खपे। हिते हाणे ॾाढीगिरी थो करे, ॾाढो ज़ुल्म थो करे गढ़ियासीन में। ॿिए कंहिंसां नथो विढ़े, घोंडो थी वियो आहे, गुंडनि सां गॾु आहे। 2-3 चकर असां फेरिंगियूं कयूं हुते। असांखे घिटी खपे, असांखे हक़ु खपे, हक़ खां वधीक असांखे ॿियो कुझु न खपे। असांजो आहे असांखे 25-30 साल 15 साल थिया थिए। असां वरितो अचे रेसिमा बशां प्लाट, उन में इंक्वायरी जजमेंट थी, कोर्ट वारी आई। उन जे असां जेको आहे कोर्ट मां बि असांखे कागज़ मिलिया, पाण में को फ़ैसिलो ॿाहिरि प्राइवेट त तव्हां विथड्रा कयो। तव्हांजा जेके आहिनि कागज़ उहे कागज़ बि आहिनि, खातो वातो हर शइ आहे। जेको हिन सां विथड्रा कयूं त तव्हां विथड्रा केस खणो। बाक़ी इहो जेको मसइलो जाइन जो आहे, दॻो आहे, असां उहे ॾियूं। ठीकु आहे, उहो त जंहिंमें तव्हां जायूं ठाहे वेठा आहियो उहे तव्हां वरितियूं पैसनि सां, घिटी तव्हां कंहिंखां वरिती? घिटी उहा उनजी हुयो, उन प्लाट उनजो ई हुयो। उन खां पोइ वरी हो जो मरी वियो त हाणे अचे वरी कब्ज़ो। अॻे साल बि कयो आहे ईअं, वरी पोइ कंहिं मुतबर चङा मुड़ुस आया, वरी असांजी घिटी खुली वई। वरी साल खनि उनखे थियो आहे। इन खां अॻु में जेको नेकर आहे, तव्हां हली हुते ॾिसो, सॼो दुबो आहे। शहर जा आहियूं, असांजो खां आगा सिराज ख़ान मुतबर माण्हू आहे। असां वोट बि हिन क़ुर ते उनखे ॾिना आहिनि ऐं आहियूं बि उनजा, पर असां सां हेठियां इहे माण्हू कनि था। असां सां एॾो ज़ुल्म आहे। असां बचा आगा सिराज ख़ान इहे माण्हू करे असां सां इहो ज़ुल्म कयो आहे। तव्हां हली ॾिसो, वरी नेकर हाणे घिटी बंदि कई अथई। 1951 जो खातो आहे, सही आहे। हिननि पंहिंजूं जाली एंट्रियूं रखायूं। हिननि कंहिं आगा शुजा ख़ान वारनि उन्हनि जाली एंट्रियूं रखायूं। असां उहो दुकान बि ख़ाली कराए, हे असां घर असां विकिरो करे ॾिना आहिनि। इन्हनि खे बि तंग करणु फज़ूल, इन्हनि जा रस्ता बंदि करणु। सॼो खातो हिन वक़्त ताईं असांजे नाले ते आहे, हैदराबाद बोर्ड में रेसिमा बख़्श जखरे जे नाले ते आहे। पोइ हिन घर वारनि सां माना नाजाइज़ी घणी थो करे। असां नाजाइज़ी कीअं, असां दुकान ख़ाली करे अची वेठासीं घर। घणो तव्हां हुते टुकरो जेको आहे विकिरो कयो आहे हिननि खे? तक़रीबन 3-4 जरीब आहे, जंहिंमें हे 28-27 घर वेठा आहिनि। असां खां आगा सिजा ख़ान ज़ुल्म थो करे, असांजा रस्ता बंदि करे छॾिया अथई। महिरबानी करे असांजी घिटियूं खोलियुनि ऐं असांखे घिटियूं ॾियनि। ॿी सूरत में असां इन्हनि खे असेंबलियुनि में आंदो आहे, वोट ॾेई करे इन्हनि खे असेंबलियुनि में आंदो आहे। टाउन चेयरमैन आहे हिन वक़्तु सिजा ख़ान, जेको असां हिन वक़्तु इन्हनि खे वोट ॾेई विहारियो आहे। पोइ बि करोड़ रुपया माना कुटनि था असांजे वोटनि जे करे। पोइ बि असांजा अॼु घर बंदि करे छॾिया अथई, दर बंदि करे छॾिया अथई। हीउ क़ुर पाक आहे, हिन क़ुर जे सदके असांजा रस्ता रोड खोलियो। असांजूं घिटियूं जेके आगा साहब बंदि करायूं आहिनि उहे खोलनि। राति जो 1 बजे फेरिंग कराए वियो आहे। 3-4 गोलियूं असांजे घरनि जे मथां हणायो आहे। दहशतगर्दी फैलाए थो। आगा सिराज ख़ान दुरानीअ जो भाउ शुजा ख़ान दहशतगर्द आहे, दहशतगर्दी गढ़ियासीन में फैलाए रहियो आहे। तंहिंजे करे असां मुतालबो था कयूं ऐं जेको आहे सो असां सां असां बि इन्हनि सां गॾु आहियूं। पुट ग़रीब आहियूं। इहो त जाइन ते कब्ज़ो थो करे, उथो जायूं प्लाट मूं जान भाई शुजा ख़ान। पुट शुजा ख़ान थो करे, कॾहिं बिरोन खे थो मोकिले, कॾहिं कंहिंखे थो मोकिले। लोगा माण्हू, पोइ असां इज़त वारा नंगनि में घिरे त असां इज़त कहिड़ी थींदी? पुट असां आहियूं, महिरबानी करे असांखे हक़ु खपे, ॿियो कुझु न। खणी पिया अचूं, हेॾा नारा खणी विया, नारा खोले विया आहिनि। मां किरी पयमि साईं सूदी नाले में। असांजो पंहिंजो हक़ु घुरे,
असांजो पाण खे दॻु ॾे ॿियो असां कुझु नथा चऊं पिया असां ग़रीब मिसकिन जॻहियूं खपे माल आगा साहब जे शहर में अची वेठासीं त असां आगा साहब खे वोट ॾियूं असांजो उहो चढ़े असां गढ़ीअ जे मालिक खे चाढ़ियूं असां पाण ख़ुशि पिया थियूं पर अॼु उहो आगा साहब उनजो भाउ असां सां ख़ुदि विढ़े थो इहा त नाइंसाफ़ी आहे न भाऊ हाणे असांजा दर बंदि कया थिया हाणे ॿार स्कूल ट्यूशन ते नथा वञी सघनि किरनि था राति 2 मायूं वेचारियूं किरी पियूं आहिनि उन्हनि जूं जंघां भॼी पियूं आहिनि उहे अस्पताल में पियूं थी हाणे बि चवनि त वञी ॾिसी अचनि उहे 2 मायूं वेचारियूं किरी पियूं आहिनि वेचारा मर्द किरनि था उहे त वेचारा निर्जा उथी था वञनि असांजी इहो ई आहे आगा साहब खे असां भाऊ वोट उनखे ॾिनासीं असां चाढ़ियोसीं उन्हनि खे त तव्हां असांखे घिटी नेकर त ॾियो नी एतिरो बि असांजो हक़ न आहे जो असां वोट उन्हनि खे ॾियूं पोइ बि असां सां एॾी नाइंसाफ़ी कई थिए इहो त हाणे पुलिस करे नी त उहो करे नी हाणे इंसाफ़ कयो वञे हिन घरनि वारनि सां इंसाफ़ कयो वञे असांजो 2013 खां वठी केस हलंदड़ हो कोर्ट में जेको 4 चङा विच में आया उन्हनि चयो त बाबा केस विथड्रा कयो त असां मर साहब जे चवण ते असां केस विथड्रा कयोसीं पोइ सभु असां मुड़ी कढाए हलिया विया सभिनि पोइ असांखे कुझु बि न चयो उहे विथड्रा जा कागज़ बि असांखे आहिनि इंक्वायरियूं थियूं आहिनि उहे बि असांजे फेवर में आहिनि हे घरनि वारा 1951 जो खातो आहे असांजो जाली एंट्री रखियूं वियूं आहिनि ऐं हैदराबाद बोर्ड में बि असांजो ई आहे हाणे असांजो आगा साहब खे इहो ई इल्तिजा आहे सभिनी वस वारनि खे त असांजो आगा साहब सां ठाह करायो वञे हिन घर वारनि खे तंग न कयो वञे ऐं असांखे रोज़गार मोटाए ॾिनो वञे दुकान न वञे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम थोरो जीअं त हे एहतजाज असांजा पंवर उढा सैयद जखरा उन्हनि जो जेको एहतजाज आहे उन्हनि जा घर आहिनि शुजा ख़ान त गड़ियासीं टाउन जो चेयरमैन आहे आगा सिराज ख़ान जो भाउ आहे आगा सिराज ख़ान जो भाउ शुजा ख़ान रस्तो बंदि कराए कुझु गुंडा अहिड़ा माण्हू पैदा कया अथऊं जेको पहिरियां गड़ियासीं जो हाल हुयो उहो ई अॼु हाल वापसि मोटे अॻियां गुंडा राज हूंदो वोट ईअं वठंदा अॼु अवाम सुजाग थी चुको आहे जेको अवाम हिननि खे अवाम पंहिंजे मार्फत वोट ॾिए थो पर उन्हनि खे वोट में इहा शइ मिली आहे हिन कंवरनि सां आगा साहब वेही ॻाल्हियूं कयूं आहिनि त भाउ तव्हांखे मां रस्तो ॾियां थो तव्हांजो रस्तो कोई बि बंदि न थींदो हिन बल्दियाती इलेक्शन में या जनरल इलेक्शन में आगा साहब उन्हनि खे जेको आहे ॾिनो आहे रस्तो उन खां पोइ उनजो भाउ थियो आहे असां आगा साहब खे पुरज़ोर अपील था कयूं इहा त महिरबानी करे पंहिंजे भाउ खे सम्झाए पंहिंजे ज़बान खे पाणी ॾिए ऐं उन माण्हुनि सां वचन निभाए इहे गड़ियासीन जा माण्हू आहिनि मर्दा बि हिते हूंदा ज़िंदा हूंदा बि हिते हूंदा इहे तोसां ई हलंदा तुंहिंजो ई ख़ानदान ऐं माण्हू हिते इलेक्शन में लड़ंदा रहंदा तंहिंजे करे असां इन करे चऊं था त हिनखे रस्तो ॾिनो वञे हुननि जा बच्चा घर में बीमार आहिनि घरनि में गोलियूं हयूं आहिनि छा दहशतगर्दी न आहे ॿी कहिड़ी दहशतगर्दी थींदी कहिड़ी पाकिस्तान में दहशतगर्दी बि थींदी जेको आहे तंहिंजे करे दहशतगर्दियूं बंदि करे माण्हुनि खे हेरासमेंटियूं बंदि करायो पर महिरबानी करे असां इहो तव्हांखे वरी बि पुरज़ोर अपील कंदासीं तरह जे ऑफिसरनि खे मुख़्तियार कर SDM गड़ियासीन में मौजूदु आहिनि उन खां पोइ जेको आहे DSP हिते मौजूदु आहे SP शिकारपुर त वेझो आहे DIG लाड़काणो बि हितां ई अचणु वञणु गुज़ारा शिकारपुर अचण वञो उहो मौजूदु रस्ते में जो घर आहिनि जेके अॻ में बि पहिरियां इन्हनि जखरनि सां नाजाइज़ियूं कयूं दुकान बुकान खसे आहे कामरेड हूंदो असांजो इमाम बख़्श उन दुकान ते कंहिं दाड़ेल जे मार्फत जेको आहे उहे दुकान खसे करे पंहिंजे कब्ज़े मां था अथऊं ठहियल ठुकियल मिल्कियत उनखे का शइ न ॾिनी वई उन खां बाद में हाणे असां इहो मुतालबो था कयूं अगरि जे पवण सां नाइंसाफ़ी न थी त असां तव्हांखे वचन था ॾियूं अवाम सॼे खे सभिनी बरादरियुनि खे जंहिंजा घर आहिनि असां वसी कंदासीं हिनखे प्रोग्राम खे हर जाइ ते जेको आहे हर क़ौम असां इहो गॾु आहे असां उन सां गॾु एहतजाज कंदासीं उन्हनि जो जेको आहे जेको एहतजाज जो हक़ु आहे ऐं उनजा बच्चा घरनि में फाथा पिया उन बच्चनि खे कुझु नथो मिले उन रस्तो नथो मिले केतिरा ॿार हाणे बि असां वीडियो करायासीं साफ़ हिन खां उन्हनि खे ॾेखारे आयासीं त बच्चा उन नालनि में किरनि था उहे बदमाशी करे धारे हथियार खणी सरेआम त मदई उनजो गड़िया थी पुलिस ॿार नथी निकिरे उन सरेआम खणी आहिनि छा मशीनियूं खणी वियूं आहिनि या माण्हू न आया हुते खणी आया आहिनि जेको एॾी ॾाढाई बंदि कयो आगा साहब खे चवंदा जेके पंहिंजी ज़बान कई थी इन्हनि अवाम सां इन मुख़्तलिफ़ ज़ातुनि सां इन गड़ियासीन वारनि सां आगा साहब ॿियो कुझु त नथो ॾेई सघे उन्हनि खे तरक़ियाती कम त नथो ॾेई सघे उन्हनि खे जेके ॿिए जेके नाइंसाफ़ी थियूं थियूं माण्हू नाजाइज़ था कनि सरेआम मोटरसाइकिल फिरिया था वञनि सरेआम बि जेको आहे लुट कई थी वञे गड़ियासीन में उनखे इंसाफ़ जे नथो ॾेई सघे त बराए महिरबानी करे पंहिंजे ज़बान खे वचन ॾे ऐं उन ते पंहिंजो मज़बूत बि इन बि थो
मूंखे अवाम वटि वञिणो आहे।